कारवान अदब सिंध कौस पारां पीर ग़ुलाम मजदद सरहंदी जी मेज़बानी हेठ मंज़ूम किताब खुतबात अकबरी जी रहनुमाई तकरीब सजाता नशीन हाउस दरगाह पीर सरहंदी मटियारी में कोठाई वई। तकरीब जी सदारत मारूफ अदीब दानिश्वर ताज जोयो कई। रहनुमाई तकरीब में सैयद जुनेद अकबर शाह, हाजी शहजाद मेमण, मोर सागर, मंसूर जुणेजो, अलामा महफूज अली शाह नईमी, जुल्फकार मेमण, ज़हीर जागीरानी, पीर अली शेर सरहंदी, एहसास मीरल लखा ॾिनो। सुमरो खां अलावा सिंध जे नामवर अदीबन, मारूफ शाइरनि ऐं मटियारी शहर जे मोज़िज़ीन वरी अंग में शिरकत कई। इन तकरीब में कंपेयरिंग जा फ़राइज़ उस्ताद अल शोरा पीर बहाउद्दीन बहा सरहंदी ॾिना। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची